अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां तव्हांजो पंहिंजो सिंध सुपरस्टार। काफ़ी टाइम थी वियो आहे त वरी असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते कमु कोन कयोसीं। ऐं अलहमदिल्ला जॾहिं मां यूट्यूब चैनल ठाहियो हुयो त मुंहिंजो ॾाढो चैनल जेको ग्रोथिंग हुयो, वरी जेको आहे सो कंहिं मसइलनि जे करे वरी असां यूट्यूब ते वरी कमु कोन कयो। ऐं इंशाल्लाह हाणे वरी तव्हांजी ॾाढो हिकु नवां वीडिया पेश कंदासीं। ऐं जेको बि आहे तव्हां ॿाहिरि जो जेको बि असांजो साथ आहे उहो इंशाल्लाह सदाईं इहो साथ हलाईंदा रहंदो ऐं हलंदो रहंदो। ऐं जेको आहे सो वॾी वॾी महिरबानी, जंहिं जंहिं दोस्तनि असांखे सपोर्ट कई ईअं सपोर्ट कंदा रहो। ऐं जेको आहे सो असांजो चैनल इंशाल्लाह मोनिटाइज़ अञा कोन थियो आहे, तव्हांजी दुआउनि सां इंशाल्लाह असांजो चैनल मोनिटाइज़ थी वेंदो। सो वॾी वॾी महिरबानी। ॿियो हिन जे हवाले सां पूरी दुनिया में कल्चर डे जेको आहे सो ॾींहुं मल्हाए पियो वञे, सिंधी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए पियो वञे पूरी दुनिया खे। सिंधी भाइरनि खे जिते जिते असांजा सिंधी रहनि था उन्हनि खे असां दिली मुबारकबाद पेश कयां थो, ख़ासि करे जेको आहे सो मुंहिंजे तरफ़ खां। ऐं हुन खां अलावा अॼु मां हिकु सिंधी गीत पेश कंदुसि ऐं मां पाण सिंधी हुजण ते ॾाढो फ़ख़्रु महसूसु कयां थो। ऐं जिते जिते वेंदो आहियां त गली गली में माण्हुनि खे ख़ुशबू पखिड़िजी वेंदी आहे त ताकी हीअ शइ किथां आई आहे, हीअ सुखड़ी किथां आई आहे। ताकी अलहमदिल्ला अल्लाह पाक लख लख एहसान असां ग़रीबनि मिसकिननि ते, जो असांखे एॾा माण्हू असांखे चाहिनि था, असां सां एॾी मोहबत कनि था, एॾो प्यारु कनि था। ऐं जिते जिते मां वेंदो आहियां, जीअं बि कुंड कुड़िच में, चाहे मां त आउट ऑफ कंट्री त न आहियां वियो, इंशाल्लाह दुआ कई त होॾां बि वञी वेंदुसि। ऐं जेको आहे सो पूरी सिंध में जंहिं जंहिं शहर में जंहिं गली में ऐं वेंदो आहियां त उन शहर में उन गलीअ में ख़ुशबू पखिड़िजी वेंदी आहे त ताकी हीअ सुखड़ी हीअ शइ किथां आई आहे। त मूंखे अलाह साईं जो पूरो पूरो शुक्र अदा करणु घुरिजे। ऐं मां फ़ख़्रु महसूसु कयां थो त मां ईअं कॾहिं कॾहिं दिलि जेको आहे सो घबराइजी वेंदी आहे, पर चवंदो आहे न यार हीअ सही आहे, छाजे करे बसि जेको थियो सुठो थियो ऐं इन ॻाल्हि में को माना हूंदो। ऐं मां अॼु तव्हांजी ॾाढो हिकु गीत पेश कंदुसि, सिंधी गीत, ताकी तव्हांखे ख़बर आहे त कल्चर डे जो जेको आहे सो पूरी दुनिया में ॾींहुं मल्हाए पियो वञे 6 डिसंबर ते एकता जे हवाले सां। सो अॼु मां तव्हांजे ॾाढो हिकु गीत पेश कंदुसि, सो तव्हांजे नज़र अले 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 मुंहिंजा मारूअड़ा, अले 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 मुंहिंजा मारूअड़ा, मारूअड़ा मिठड़ा मुंहिंजा, मारूअड़ा संगियड़ा मुंहिंजा, मारूअड़ा लाहौती मुंहिंजा, अले 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 मुंहिंजा मारूअड़ा।